नाज़रीन ख़बरवां सां शेयर कंदासूं मसूब ब्रिगड़ी मां पोरियत मज़ामत तहरीक तलगे हैदराबाद ॿाराड़ीअ पारां पेट्रोल डीज़ल जी वधंदड़ क़ीमतनि ऐं दुनिया जो अमन ऐं माईशत खे तबाह कंदड़ साम्राजी जंग ख़िलाफ़ वाणकी वसी में रैली कढी एहतजाज कयो वियो। रैली में शिरकत कंदड़ माण्हुनि जे हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते पेट्रोल डीज़ल जूं क़ीमतूं घटायो, महांगाई ख़तमु करियो, ग़रीबनि खे जीअण जो हक़ ॾियो जा नारा लिखियल हुआ। उन मौके ते अॻवाननि कामरेड निसार लिगारी, दोस्त अली लिगारी, कुर्बान आलमाणी, गुलज़ार लिगारी, अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान अफ़ज़ल लिगारी, तरक़ियाती तंज़ीम जे रहमतुल्लाह सोलंकी, शिया उलमा काउंसिल जे शकील लिगारी ऐं ॿियनि चयो त पेट्रोल जे अघनि में वाध ऐं उन सां थींदड़ महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अॻवाननि हुकूमत खां मुतालबो कयो त जल्द पेट्रोल डीज़ल सस्तो करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं आम वहापे जी शयुनि जा अघ घटाया वञनि ऐं अवाम तां ॿाहिरि लाथो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नामंजूर पेट्रोल की कीमतुनि में वाध, पेट्रोल की कीमतुनि में वाध, साम्राजी जंगों पोरियत दुश्मन हर दस्तूर नामंजूर, नामंजूर पोरियत दुश्मन हर दस्तूर नामंजूर, नामंजूर तेल जे अघनि में वाध, नामंजूर, डीज़ल जे अघनि में वाध, नामंजूर, पेट्रोल जे अघनि में वाध, नामंजूर